نستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. قل يا عبادي الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله إن الله يغفر الذنوب جميعا. हर किस्म जी तारीफ़ अल्लाह जे लाइ जेको अल्लाह तमाम जहाननि जो अकेलो ख़ालिक़ ऐं मालिक आहे। दुरूद ऐं सलाम हुजनि इमाम काइनात मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जिन जी पाकीज़ा हस्तीअ जे मथां। मुआज़िज़ दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, पूरी दुनिया जो ख़ालिक़ मालिक सिर्फ़ अल्लाह आहे। हिन ज़मीन जो निज़ाम रब्बुल आलमीन संभालण जे लाइ ज़ाहिरी तौर ते इंसाननि खे ॾिनो आहे। बाक़ी तमाम मख़लूक़ुनि खे अल्लाह ताला इंसान जे ताबे ख़लक़ियो आहे। रब्बुल आलमीन इंसान खे जेको शान ॾिनो आहे उहो इंतिहाई अज़ीम आहे। फरमाई वलक़द करमना बनी आदम, असां बनी आदम खे यानी इंसान खे तमाम घणी इज़्ज़त ऐं इकराम ॾिनो।
तो दोस्तों असांजी ज़िम्मेदारी है उन अल्लाह से ताल्लुक़ जोड़ियूं, उन अल्लाह के सुञाणूं, उन अल्लाह से मुहब्बत कयूं, उन अल्लाह जी इताअत कयूं ऐं उन अल्लाह जी रहमत में उम्मीद रखूं। याद रखंदा रब्बुल आलमीन जी ज़ात इंतहाई बाजारी मेहरबान ज़ात है। तो अल्लाह ताला जो तारुफ़ जेतरे क़दर पढ़ंदो ओतरे क़दर तव्हां अल्लाह जे वेझो वेंदो। छो त अल्लाह जो वस्फ़ूं, अल्लाह जो सिफ़तूं इंतहाई ख़ूबसूरत आहिनि। वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना, अल्लाह जा नाला बि इंतहाई ख़ूबसूरत आहिनि। उन जी माना, उन जो मफ़हूम तव्हां जॾहिं सम्झंदव अज़ ख़ुदि तव्हां जे दिलि में अल्लाह जी मुहब्बत, तकरीम ऐं ताज़ीम पैदा थींदी। अल्लाह जे उन वस्फ़ुनि ऐं नालनि मां हिकु नालो अर्रहमान ऐं ॿियो नालो अर्रहीम आहे, जिन जी माना इंतहाई मिलंदड़ जुलंदड़ आहे। रहमान ऐं रहीम, इंतहाई बाजारो मेहरबान, इंतहाई दर्जे जो रहम कंदड़। ॿई मुबालिगे जा सीगा आहिनि, जंहिंखे पाण सिंधी में चऊं वधा जा सीगा, यानी इंतहाई दर्जे जी रहमत। एतिरी वॾी रहमत जंहिंजो इंसान अंदाज़ो नथो लॻाए सघे। जीअं हदीस में इशारो मौजूदु आहे, अल्लाह वटि एॾी वॾी रहमत आहे जेकॾहिं काफ़िर खे ख़बर पइजी वञे त काफ़िर बि अल्लाह जी रहमत में उम्मीदवार थी वञे। मक़सदु इहो आहे त अल्लाह जी रहमत एतिरी कुशादी आहे। क़ुरान मुक़द्दस जे अंदरि बि इशारो मौजूदु आहे, व रहमती वसिअत कुल्ल शइ, मुंहिंजी रहमत हर शइ खां वसी आहे, हर शइ खां वसी आहे। अल्लाह जी रहमत खां वसी का बि शइ कोन्हे, सभ खां वसी शइ अल्लाह फरमाए थो मुंहिंजी रहमत आहे। ॿी रिवायत जेका बुखारी मुस्लिम दीगर कुतुब अंदरि रिवायत मौजूदु आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, इन अल्लाह तबारक व तआला कतब किताबन, अल्लाह ताला हिकु किताब लिखियो आहे जेको अल्लाह ताला वटि अर्श ते पियल आहे। फ़हुव इंदहु फ़ौक़ल अर्श, अर्श ते अल्लाह ताला वटि किताब मौजूदु आहे। उन किताब में छा आहे, रहमती सबक़त ग़ज़बी, मुंहिंजी रहमत मुंहिंजे कावड़ ते ग़ालिब अची वई। हमेशह मुंहिंजी रहमत मुंहिंजे कावड़ ते ग़ालिब ईंदी, दुनिया जो मैदान हुजे, हशर जो मैदान हुजे। तंहिं करे दोस्तो असांजी ज़िम्मेदारी आहे, ओ अल्लाह इंतहाई बाजारो महिरबान आहे, इंतहाई रहम कंदड़ आहे। उन अल्लाह खां करे मायूस न थियूं, उन अल्लाह जे वेझो अचूं, उन अल्लाह सां मुहबत कयूं, उन अल्लाह सां ताल्लुक़ जोड़ियूं। यकीनन जेको इंसान अल्लाह जी रहमत खां मायूस थिए थो, उहो इंसान दुनिया जो बेवकूफ़ तरीन इंसान आहे। कॾहिं बि इंसान अल्लाह ताला खां मायूस न थिए, अल्लाह जे वेझो अचे, अल्लाह जी रहमत जो सवाल ई थिए। अल्लाह जी रहमत केतिरे क़दुरु कुशादी आहे, तव्हां अंदाज़ो नथा लॻाए सघो। जीअं हदीस शरीफ़ में इशारो मौजूदु आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि कुझु कैदी अचनि था। उन्हनि कैदियुनि में हिकिड़ी औरत आहे जंहिंखां संदो बच्चो लख़्ते जिगर गुम थी वियो आहे। उहा माउ हाणे पंहिंजे बच्चे खे ॻोल्हण जे लाइ बेक़रार आहे, बेसुकून आहे, हेॾां डोड़े होॾां डोड़े पंहिंजे ॿार खे ॻोल्हे थी। जेको ॿारु मिले उनखे खणी पंहिंजी छातीअ सां लॻाए। अल्लाहु अकबर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मुंहिंजा साथियो ॿुधायो, हिन अमड़ जी मुहबत खे तव्हां ॾिसो पिया? साहबा चवनि था, हा अल्लाह जो रसूल। पाण फरमाइनि था, अतारिहतुन हाज़िही वलदहा फिन्नार, जेकॾहिं हिन माउ खे इहो दिलि जो टुकड़ो पंहिंजो बच्चो मिली वञे, छा या अम्मा पंहिंजे ॿार खे जीअरो बाहि में उछलींदी? छा या माउ पंहिंजे ॿार खे बाहि में उछलींदी? साहबा इकराम चवंदा, अल्लाह जे रसूल न, इहा अम्मा
पंहिंजी जान त क़ुर्बान करे सघे थी पर पंहिंजे बच्चे खे बाहि में न छॾींदी। माउ पंहिंजे बच्चे खे बाहि में नथी उछले सघे, ईअं रब्बुल आलमीन पंहिंजे बाने खे बाहि में कोन छॾींदो जेकॾहिं बानो अल्लाह जो मुती ऐं फरमान बरदार आहे। मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम। अल्लाह फरमाए थो आख़िर अल्लाह तव्हांखे अज़ाब करे छा कंदो जेकॾहिं तव्हां शुक्रगुज़ार बणिजी वेंदो, ईमान आणींदो त अल्लाह तव्हांखे अज़ाब करे छा कंदो। मक़सदु इहो आहे त अल्लाह ताला खे अज़ाब करे तव्हांखे फ़ाइदो कोन थो मिले, तंहिंजे करे तव्हां अल्लाह ताला खे सुञाणो, अल्लाह जे क़रीब अचो, दुनिया जी मुख़्तसर ज़िंदगी अल्लाह जे लाइ सर्फ़ कयो, क़ुर्बान कयो। त केतिरे क़दुरु अल्लाह जी मोहबत आहे, ॿारनि सां उल्फ़त आहे जो इंसान अंदाज़ो नथो लॻाए सघे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिसाल ॾिनो, लल्लाहु अफ़रहु बितौबति अहदिकुम। अल्लाह ताला जॾहिं बानो तौबा करे थो, पंहिंजे अल्लाह ॾांहुं मोटी थो अचे इंसान, त अल्लाह ताला केतिरो ख़ुशि थो थिए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मिसाल ॾेई सम्झायो। पाण फरमाईनि था तव्हां मां हिकिड़ो इंसान झंग में वञे, सफ़र करे पियो, हाणे थकी पियो आहे, कंहिं जॻह ते वण जे हेठां आराम करण जे लाइ सुम्ही पियो, सवारी गॾा, ज़ादे राह, खाधो पीतो गॾा। कुछ देर खां पोइ उथे ॾिसे त सवारी साज़ो सामान खाधे पीते साण गुम आहे, सवारी कोन पई लभे। हाणे उहो इंसान हेॾां डोड़े होॾां डोड़े पंहिंजी सवारीअ खे ॻोल्हे थो, तलाश थो करे, लेकिन हिम्मत हाराए वेही रहियो, किथां सवारी कोन मिली। हाणे उन वण हेठां वेही रहियो आहे जितां सवारी गुम थी वई आहे। मौत जो इंतज़ारु आहे, केॾी महिल थो मौत अचे, छो त झंग में मौजूदु आहे जिते खाधो पीतो कोन्हे, सवारीअ खां सवाइ ॿाहिरि वञणु नामुमकिन आहे, अहिड़े इलाइक़े में मौजूदु आहे। हाणे मौत जो मुंतज़िर वण जे हेठां वेही रहियो आहे, सुम्ही पियो। कुझु देर खां पोइ अखि लॻी वई, अखि खुली, जीअं ॾिसे त हुनजी सवारी साज़ो सामान खाधे पीते सां ॿीहर मौजूदु आहे। केॾी वॾी ख़ुशी आहे। हाणे बाने खे ख़ुशी में चवणु घुरिजे, अल्लाह तुंहिंजा एहसान, अंत रब्बी व अना अब्दुक। अल्लाह तूं मुंहिंजो रब, आऊं तुंहिंजो बानो। लेकिन पाण फरमाईनि था हुनखे एॾी वॾी ख़ुशी पहुती आहे, अख़्ता मिन शिद्दतिल फ़रह, ख़ुशीअ में चए पियो अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुक। ज़ुबान ते कंट्रोल कोन्हे, एॾी वॾी ख़ुशी आहे, चए पियो अल्लाह तूं बानो आहे, आऊं तुंहिंजो रब आहियां। अल्लाह तूं बानो आहे, आऊं तुंहिंजो रब आहियां। पाण फरमाईंदा त एॾी वॾी ख़ुशी आहे जो ज़ुबान ते कंट्रोल कोन्हे। केतिरो इहो बानो ख़ुशि थियो आहे जेको ज़िंदगी ख़तमु करे ज़िंदगीअ तां हथ धोई वेही रहियो आहे, अल्लाह उन महिल हुनजी मदद करे हुनखे सवारी मोटाए ॾे। पाण फरमाईनि था अल्लाह इन शख़्स खां वधीक ख़ुशि थिए थो ओॾी महिल जेॾी महिल हिकिड़ो बानो तौबा करे थो, पंहिंजे अल्लाह ॾांहुं मोटी थो अचे। त अंदाज़ो लॻायो, हालांकि इंसान तौबा करे थो, अल्लाह ॾांहुं मोटी थो अचे, इबादत करे थो, अल्लाह ते एहसान कोन थो करे। अल्लाह बेपरवाह बादशाह आहे, पंहिंजी निमाज़, पंहिंजो सदको, पंहिंजी ख़ैरात, पंहिंजी तौहीद, ए अमल अल्लाह ताला रब्बुल आलमीन वटि चढ़ी वञनि था, पर अल्लाह ताला खे इन्हनि अमलनि जी ज़रूरत कोन्हे, यादि रखंदा। अल्लाह बेपरवाह बादशाह आहे, हिन इबादत जी अल्लाह खे ज़रूरत कोन्हे। हीउ इंसान पंहिंजे फ़ाइदे जे लाइ अमल थो करे, पंहिंजे फ़ाइदे जे लाइ थो अमल करे। उनजे बावजूदि हिन हदीस जो तक़ाज़ो तव्हां ॾिसो, हिकु इंसान तौबा करे थो, अल्लाह बेहद ख़ुशि थो थिए। हालांकि तौबा इंसान जॾहिं करे थो पंहिंजे पाण सां भलाई थो करे, अल्लाह ते थोरो एहसान कोन पियो करे, लेकिन उनजे बावजूदि तव्हां अल्लाह जी रहमत ॾिसो, बाने सां मोहबत ऐं शफ़क़त ॾिसो, केतिरे क़दुरु अल्लाह जी रहमत कुशादी आहे। ताजुब थो थिए, हदीसनि खे पढ़ूं था, बुखारी मुस्लिम वग़ैरह जे अंदरि रिवायत मौजूदु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा साबिक़ा उम्मतुनि में हिकिड़ो शख़्स हुयो, क़द अशरफ़ अला नफ़्सी, जंहिं पंहिंजी जान ते ज़ुल्म कयो, हर क़िस्म जो गुनाह हुन खां सादिर थी वियो, हर क़िस्म जूं नाफ़रमानियूं हुन कयूं।
जॾहिं मरण जो वक़्तु आयो, मरण महिल पंहिंजे पुटनि खे चवे थो जॾहिं आउं मरी वञा मुंहिंजे जिस्म खे साड़ाइजो, साड़ाए करे मुंहिंजी छार खे हवा में पाणिनि में उॾारे ऐं लोढ़े छॾिजो। लइन क़दर अल्लाहु अलैहि, अल्लाह ताला कुदरत कीअं रखंदो? अल्लाह जेकॾहिं कुदरत रखे थो त मूंखे ज़िंदा कंदो, पर अल्लाह कुदरत कीअं थो रखी सघे मुंहिंजे छार वारे जिस्म खे ॿीहर ज़िंदा करे। अल्लाहु अकबर। हाणे दोस्तो गौर फ़िक्र कयो, ज़ाहिरी तौर ते हिन इंसान ॿ इंतहाई ख़तरनाक कम कया। पहिरें नंबर ते पूरी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री वई, पूरी ज़िंदगी, हदीस में इशारो मौजूदु आहे। ॿिए नंबर ते पंहिंजे पाण खे साड़ाई, इहो बि गुनाह, इहे ख़तरनाक गुनाह। टे नंबर ते हिन कुफरिया ऐं शिरकिया कमु कयो मरण महिल। उहो कहिड़ो कमु? चई अल्लाह ताला मुंहिंजे मोअल जिस्म खे जेको सड़ी वञे, छार थी वञे, उनखे ज़िंदा कीअं थो करे सघे? माना अल्लाह जी कुदरत जो इनकार कुफर ऐं शिरक आहे। अल्लाह जी कुदरत जो इनकार कुफर आहे। हिन ज़ाहिरी तौर ते अल्लाह जी कुदरत जो इनकार कयो आहे। असां जहिड़ो माण्हू हुजे ओॾी महिल फ़तवा जारी करे बाबा इहो पको जहन्नमी आहे, अल्लाह जी कुदरत जो इनकार कयो अथसि, पर रब्बुल आलमीन दिलनि खे ॾिसे थो। तंहिं करे अहलुस सुन्नह वल जमात जो इहो मौक़िफ़ आहे, कंहिं बि ज़ात जे मथां असीं काफ़िर ऐं मुशरिक जो हुकुम कोन था लॻायूं। इहो ग़लति नज़रियो आहे, फलाणो काफ़िर फलाणो मुशरिक न। जेको कलिमो पढ़े थो असीं काफ़िर ऐं मुशरिक जो हुकुम कोन था लॻायूं, भले हुनजे अंदरि शिरकिया अमल हुजे, कुफरिया अमल बि हुजे, पर असांखे हक़ कोन्हे काफ़िर ऐं मुशरिक हुनखे चवणु। जेसि ताईं कलिमो पढ़े थो, जेसि ताईं कलिमे जो इक़रारी आहे। इहो अहलुस सुन्नह वल जमात जो अक़ीदो आहे, नज़रियो आहे, मनहज आहे। अल्लाह माफ़ करे, इहो बि हिकिड़ो अलमी हो असांजे मुआशिरे में त असां में हर माण्हू फ़तवा ॾियण में जल्दी कंदो आहे, फ़ौरन ॿिए जी निमाज़ कोन्हे, फ़ौरन फलाणो जहन्नमी आहे, फलाणे जा अमल ई क़बूल कोन्हे, तोखे इजाज़त कोन्हे। हुनजे दिलि में छा आहे उहो अल्लाह खे ख़बर आहे। जेकॾहिं ॼाणी वाणी करे पियो त पोइ यकीनन अल्लाह वटि मुशरिक आहे, ऐं अल्लाह खे ख़बर आहे केरु ॼाणी वाणी करे पियो ऐं केरु ग़लतीअ में ग़लतफ़हमी में करे पियो। छो त इंसानु कॾहिं कॾहिं कुफर ऐं शिरक ग़लतफ़हमी में करे थो, ग़लती में करे थो, अल्लाह ताला हुनजी सज़ा कोन ॾींदो आहे। जहालत जी बुनियाद ते कुफर शिरक करे विझे, अल्लाह सज़ा कोन ॾींदो आहे। दलाइल मौजूद आहिनि हिन मौज़ू ते बाक़ाइदा। त रब्बुल आलमीन जा जेके बि कानून आहिनि ऐन अदल जे मुताबिक़, अक़ुल जे मुताबिक़ आहिनि। वमा कुन्ना मुअज़्ज़िबीन हत्ता नबअस रसूला, अल्लाह जो पैगाम आहे। त अल्लाह फरमाए थो पैगाम पहुचण खां अॻु जाहिल माण्हू खे, यानी जंहिं ताईं हक़ सच जो पैगाम पहुतो कोन्हे, उनखे अल्लाह फरमाए थो कॾहिं बि अज़ाब कोन कंदो आहे। ॿिए नंबर ते पैगाम पहुचण खां पोइ ॼाणी वाणी इनकार करे, दिलि में सम्झी करे, उन खां पोइ हुकुम लॻे थो। ऐं केरु ॼाणी वाणी इनकार पियो करे, दिलि जो मसइलो आहे, इहो सिर्फ़ु अल्लाह ॼाणे थो, असांखे ख़बर कोन्हे। हदीस शरीफ़ में जी इशारो मौजूदु आहे। हज़रत ख़ालिद रज़ी अल्लाह हुन जे साम्हूं हिकु शख़्स आयो आहे, जंग जे मैदान में हमिलो कयो अथसि। ख़ालिद रज़ी अल्लाह हुन जवाबी कार्रवाई कई आहे। ॿी रिवायत में हज़रत उसामा रज़ी अल्लाह अन्हु जवाबी कार्रवाई कई आहे। हुन शख़्स पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह, कलमे पढ़ण खां पोइ साहबी रसूल हुनखे क़त्ल करे विझो, मारे विझो। आयो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाण फरमाइनि था कलमे पढ़ण खां पोइ बि तो मारे वरितो? चए थो हा अल्लाह जा रसूल। चवनि था अल्लाह जा रसूल इन कलिमो मुंहिंजे डप ऐं ख़ौफ़ खां पढ़ियो, क़त्ल जे डप ऐं ख़ौफ़ खां, तलवार जे डप ऐं ख़ौफ़ खां। पाण फरमाइनि था उसामा अशक़क़्त क़ल्ब, छा तो हुनजी दिलि खे चीरे ॾिठो? छा तो हुनजी दिलि खे चीरे ॾिठो? फरमाइनि था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उसामा जॾहिं क़यामत जे ॾींहुं इहो शख़्स ला इलाहा इल्लल्लाह खणी अल्लाह जे साम्हूं पहुचंदो, तूं ला इलाहा इल्लल्लाह जो छा जवाबु ॾींदे? त अहम तरीन मसइलो आहे। त अहलुस सुन्नह वल जमात जा जेके नज़रियात आहिनि उन्हनि खे सम्झणु निहायत ज़रूरी आहे। बहरहाल त हिन शख़्स ज़ाहिरी तौर ते कुफ़्र कयो आहे, पर ग़लतीअ जे करे, ग़लतफ़हमी जे करे, जहालत जे करे। चई अल्लाह मुंहिंजे हिन मुअल जिस्म खे जेको छार थी वञे, समुंडनि में लुड़ी वञे, हवाउनि में उॾामी वञे, कीअं ज़िंदा कंदो?
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला क़ादिर हर शइ ते। अल्लाह ताला हुनजे छाप जे ज़रे ज़रे खे गॾु करे हुन इंसान खे ज़िंदा करे पंहिंजे साम्हूं पहुचायो। अल्लाह ताला सुवाल कयो लिमा फ़अल्त हाज़ा, हालांकि गौर फ़िक्र कयो हिन रिवायत में हो तो हुन शख़्स पूरी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारी आहे। अकुल जो तक़ाज़ो हुयो आहे त पुछो वञे पूरी ज़िंदगी जो हिसाब किताब ॾे, आख़िरी अमल जो हिसाब किताब पोइ थींदो। पर न, अल्लाह ताला सुवाल थो करे इहो पंहिंजे पाण खे तो साड़ायो बाना हवाउनि में, पंहिंजे पाण खे तो उॾाराए छॾियो, समुंडनि में पाणनि में पंहिंजे पाण खे तो डोड़ाए छॾियो, छाजे करे? बानो जवाब थो ॾे मिन ख़शियतिक या रब, रब्बुल आलमीन तुंहिंजे डप ऐं ख़ौफ़ खां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ग़फ़रल्लाहु लहू, अल्लाह ऐलान कयो माने जे तमाम गुनाहनि खे माफ़ कयो वञे, मुंहिंजो बानो जन्नती आहे। ए अल्लाह जी रहमत, केतिरी क़दुरु बाज़ार महिरबान आहे। पूरी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री आहे, लेकिन ख़ात्मो अल्लाह जे डप ऐं ख़ौफ़ ते थियो आहे। वफ़ात अल्लाह जे डप ऐं ख़ौफ़ ते थी आहे। अल्लाह ताला तमामु मदायूं माफ़ करे छॾियो। जो मशहूर रिवायत तव्हां ॿुधी हूंदी, बनी इसराइल जो शख़्स जंहिं 100 इंसाननि खे क़त्ल कयो, 100 इंसाननि खे, 99 इंसाननि खे मारी, हाणे आयो आहे हिकु इबादत गुज़ार वटि, ज़ाहिद वटि। हुनखां पुछे थो छा अल्लाह ताला मूंखे माफ़ कंदो? 99 इंसान क़त्ल कया अथनि, चई 99 इंसान मारिया आहिनि, अल्लाह तोखे माफ़ कोन कंदो। अल्लाह माफ़ करे। असां वटि अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके हुकुम लॻाईंदा आहिनि तोखे अल्लाह माफ़ कोन कंदो, तुंहिंजी अल्लाह इबादत क़बूल कोन थो करे। असांखे क़तन इजाज़त कोन्हे कंहिंजी ज़ात जे मथां हुकुम लॻाइनि। सम्झो पियो, अहम तरीन मसइलो आहे। त उहो जाहिल इंसान चई अल्लाह तोखे माफ़ कोन कंदो, ठगा कराई धक हुनखे 100 इंसान पूरा कई, पंहिंजे पाण खे माराए छॾी। जाहिल खे मसइलो ख़बर कोन्हे, ज़रूरी आहे उलमा सां राब्तो करे, पंहिंजी तरफ़ां फतवा न ॾे, पंहिंजे पाण खे माराए विधई। हाणे 100 क़त्ल पूरा थी विया, हाणे वियो आलिम वटि। आलिम चए थो अल्लाह जी रहमत इंतिहाई कुशादी आहे, बसि हिकु तरीक़ो आहे, फलाणो ॻोठु आहे, उन ॻोठ में ज़िंदगी गुज़ार, हुते नेक साले इंसान रहनि था, तौबा कर, अल्लाह तोखे माफ़ कंदो। मुअज़्ज़ज़ दोस्तो गौर फ़िक्र कयो, 100 इंसान जो क़ातिल आहे, मशवरो मिलियो फलाणे ॻोठ में रह, तौबा इस्तिग़फ़ार कर, नेक सालनि सां गॾु ज़िंदगी गुज़ार। त मुंहिंजा भाउर दोस्त जेके गुनाहनि में गिरफ़्तार आहिनि, उन्हनि जे लाइ हितां जो सबक़ु मिलियो। जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी में तब्दीली आणणु चाहियो था, तव्हांजी सोबत उथणु वेहणु उलमा सां हुजे, नेकनि सां हुजे, बुज़ुर्गनि सां हुजे, सालिहनि सां हुजे, इंशाअल्लाह ज़िंदगी में तब्दीली ईंदी। जेकॾहिं आवारा गर्द माण्हुनि सां, भटकियल माण्हुनि सां गॾु तव्हांजो वक़्तु गुज़रंदो, अल्लाह माफ़ करे, सोबत जो इंतिहाई गहरो इंसान जो असरु थी सघे थो, इंसानु ज़ाया ऐं बर्बाद थी सघे थो। बहरहाल उहो शख़्स निकितो आहे तौबा जे लाइ, जंहिं ॻोठ जो इशारो मिलियो। हदीस जा लफ़्ज़ आहिनि, रस्ते में हुनखे मौत अची वई। हदीस जा लफ़्ज़ जॾहिं ज़मीन ते किरे थो, सकरात शुरू थी आहे, पंहिंजे पाण खे छातीअ भर गिले थो, अॻिते करे थो उन ॻोठ ॾांहुं जिन इशारो मिलियो आहे त तूं वञ, तौबा कर। अल्लाह ताला खे रहमत अची वई। अल्लाह ताला रब्बुल आलमीन बाज़ार महिरबान पंहिंजे बाने खे ॾिसे पियो। हाणे मौत थी वियो, जहन्नम वारा मलाइक, जन्नत वारा मलाइक बि पहुची विया। जहन्नम वारा मलाइक चवंदा जहन्नम में, जन्नत वारा मलाइक चवंदा जन्नत में वेंदो। अञा सिर्फ़ु तौबा जो इरादो सचो पको करे निकितो आहे, अमल जो अञा मौक़ो कोन मिलियो। अल्लाह जी रहमत ॾिसो, मलाइक ॿई पहुची विया, अल्लाह ॿिन्ही मलाइकनि खे पहुचायो। अल्लाह खे ख़बर हुई छा फ़ैसिलो थींदो, पर दुनिया वारनि जे साम्हूं अल्लाह पंहिंजी रहमत जो इज़हार करणु थो चाहे। नबी अलैहिस्सलाम फरमायो मलाइक अल्लाह ताला जे साम्हूं फ़ैसिले जे लाइ पहुची विया। अल्लाह फरमाए थो ज़मीन खे मापियो, जेकॾहिं गुनाहगारनि जो ॻोठु वेझो आहे त जहन्नमी बानू, नेकोकारनि जो ॻोठु वेझो आहे त बानू जन्नती। नबी अलैहिस्सलाम फरमायो मलाइक वाक़ाइदे ज़मीन मापण लॻा, हथनि सां ज़मीन मापीनि पिया, गिराठुनि सां मापींदा अचनि। रसूलुल्लाह सां फरमायो हक़ीक़त इहा हुई त गुनाहगारनि जो ॻोठु वेझो हुयो, नेकोकारनि जो ॻोठु अञा परे हुयो। फ़ैसिलो इहो अचिणो हो त माण्हू वञे जहन्नम में। रब्बुल आलमीन ॾिसे पियो, रब्बुल आलमीन ज़मीन खे हुकुम ॾिनो इल्तइमी, नेकोकारनि जो ॻोठु वेझो थी वञे। नबी अलैहिस्सलाम फरमायो हिकु गिराट, हिकु बालिश
नेकोकारनि जो ॻोठु वेझो थी वियो, ऐलान थियो सभु गुनाह माफ़ बानो वञे जन्नत में। हीअ अल्लाह जी रहमत आहे। तव्हां ॾिसो हिकु सचो इंसान इरादो करे निकितो, अल्लाह केतिरे क़दुरु बाज़ारो महिरबानी आहे, केतिरे क़दुरु इंसान सां मोहबत थो करे, पर इंसान मायूस छो थो वञे, हिमत हारे थो वञे। यादि रखंदा गुनाहगार ज़रूरु आहिनि, गुनाह घणेई आहिनि, पर हर वक़्तु ज़हन जी सोच इहा हुजे अल्लाह ताला ज़रूरु ब ज़रूरु मूंखे माफ़ कंदो। इहा सोच हूंदी न, इंशाअल्लाह इहा सोच तव्हांखे गुनाहनि खां बचाईंदी, अल्लाह जे क़रीब थींदो, तव्हां अल्लाह जे वेझो थींदो। कॾहिं बि इहा सोच न हुजे त अल्लाह मूंखे अज़ाब कंदो, न, डपु ख़ौफ़ ज़रूरु हुजे, पर रब में एतिरो भरोसो हुजे जो हदीस में इशारो मौजूदु आहे। इंसान अल्लाह जे बारे में जेको गुमान रखे थो न, अल्लाह फरमाए थो बाने सां अहिड़ो सलूक कंदो आहियां। त हर वक़्तु गुमान इहो हुजे त अल्लाह ज़रूरु ब ज़रूरु मूंखे माफ़ कंदो, बाज़ारो महिरबानी आहे, दुनिया में बि अल्लाह जी रहमत आहे, क़यामत जे ॾींहुं बि अल्लाह जी रहमत जा वॾा मिसाल मौजूदु आहिनि। अल्लाह पंहिंजे मोमिन बाननि सां वॾा अजीब अंदाज़ में करम कंदो। हदीस शरीफ़ में इशारो मौजूदु आहे, हदीस मुनाजात जेका बुखारी शरीफ़ जे अंदरि मौजूदु आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, ईमान वारो जॾहिं इन हदीस खे पढ़े थो ईमान ताज़ो थी थो वञे। सैयदना अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हुमा खां मरवी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन अल्लाह ताला, बेशक क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला हशर जे मैदान में पाण फ़ैसिले जे लाइ नाज़िल थींदो। वजाअ रब्बुका वल मलकु सफ़न सफ़ा, क़ुरान में बि इशारो मौजूदु आहे, अल्लाह ताला ईंदो ऐं मलाइक बि ईंदा। उन महिल इंसाननि जा जॾहिं फ़ैसिला थींदा, पोइ अल्लाह ताला पंहिंजनि कुझु ॿारनि खे घुराईंदो। यदनुल मुमिनु यौमल क़ियामा, हिकु मोमिन अल्लाह जे साम्हूं ईंदो। ॿी रिवायत में अल्लाह मोमिन खे घुराईंदो। सुम यस्तुरुहु, पोइ अल्लाह ताला मोमिन खे ढकींदो। अंदाज़ो कयो इन हदीस जे लफ़्ज़नि ते, अल्लाह जी रहमत, बाने सां शफ़क़त, मुहबत, अल्लाह ताला वटि हिकु बाने जी केतिरी इज़त आहे, तव्हांखे ख़ूब अंदाज़ो थी वेंदो। असां हिक ॿिए खे इज़त कोन था ॾियूं, ॿिए मुस्लमान भाउ जी इज़त खे मिटीअ में मिलाइण जे लाइ वॾी कोशिशि कंदा आहियूं, पर रब्बुल आलमीन जी ज़ात ॾिसो, अल्लाह बाने खे घुराईंदो ऐं अल्लाह ताला बाने खे ढकींदो, लिकाईंदो। वयज़उ अलैहि कनफ़ा, ॿ रिवायत बुखारी शरीफ़ जा लफ़्ज़ आहिनि, अल्लाह ताला पंहिंजे ज़ात जो हिसो, पंहिंजो पासो बाने जे मथां रखंदो, ईअं रखंदो जीअं अल्लाह जे शान जे लाइक़ु आहे। अल्लाह ताला बाने खे ढकींदो, लिकाए करे पुछंदो, बाना अतज़कुरु ज़ंब कज़ा, फलाणो गुनाह तोखे यादि आहे, फलाणो गुनाह तोखे यादि आहे, फलाणो गुनाह। बानो हाणे दिलि में सोचे पियो त अल्लाह जे साम्हूं गुनाहनि जो इक़रार पियो कयां, तबाह थी वियसि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला इक़रार कराईंदो, इक़रार कराइण खां पोइ अल्लाह ताला चवंदो, बाना गुनाह तोखां थिया, पर दुनिया में अल्लाह सां सची मोहबत, तौबा इस्तिग़फ़ार तो वटि मौजूदु हुयो। हाणे ॿुध, दुनिया में तो गुनाह कया, मूं अल्लाह लिकाया, वक़द अस्तुरुहु लक़ल यौम, अॼु मां अल्लाह तुंहिंजे गुनाहनि खे लिकायां थो, तुंहिंजे तमामु गुनाहनि खे मूं माफ़ करे तुंहिंजे लाइ जन्नत जो ऐलान करे छॾियो। हीअ हदीस मुनाजात अल्लाह ताला जी बाने सां वक़फ़ी कचहरी, इन नाले सां हदीस खे सञातो वञे थो। असीं अल्लाह खां दुआ था कयूं त अल्लाह ताला सां सभिनी गुनाहगारनि खे इन लिस्ट में दाख़िले शामिल करे, ऐं पक आहे अल्लाह ताला में भरोसो आहे, यकीन रखणु घुरिजे त अल्लाह ताला असांखे इन लिस्ट में दाख़िले शामिल कंदो, कॾहिं बि इंसान मायूस न थिए। त दोस्तो, हिन हदीस में जेके क़ाबिल गौर जुमला आहिनि उहे आहिनि, अल्लाह ताला मख़लूक जे साम्हूं बाने खां सवाल कोन थो करे, पंहिंजे मुंहुं घुराए थो अलॻि थलॻि, छाजे लाइ? बाने जी इज़त जो मसइलो आहे। असां जे लाइ सबक़ु आहे, दुनिया में जेकॾहिं का बाने जी का ग़लती नज़र अचे थी, हुनखे महफ़िलुनि में, कचहरियुनि में वाइखो करण जे बदिरां ज़रूरी आहे त हुनखे अकेला ई में सम्झायो। जेको इंसान माण्हुनि जे गुनाहनि खे ॻोल्हे कचहरियुनि में बयानु करे थो, दुनिया जो गंदो तरीन इंसान आहे, गंदो तरीन इंसान आहे। हीउ उनजो कमु कोन्हे, माण्हुनि जा गुनाह ॻोल्हणु तुंहिंजो कमु कोन्हे, ज़ालिम, तुंहिंजी ड्यूटी कोन्हे। कंहिं तुंहिंजी ड्यूटी लॻई आहे माण्हुनि जा गुनाह ॻोल्हे ॿुधाए त फलाणो ही गुनाह थो करे, फलाणो व्याजी आहे, बाबा निमाज़ कहिड़े कम जी, फलाणो हराम थो करे, फलाणो ही थो करे, क़तअन तोखे इख़्तियार कोन्हे। जेको माण्हू पंहिंजी ज़ुबान खे इन मामले मुलवस करे थो, इंतिहाई गंदो तरीन इंसान आहे ऐं पंहिंजी आख़िरत खे तबाह थो करे। जेको हुकुम थो लॻाए
फलाणो न्याजी या बाबा इन जी नमाज़ कहिड़े कम जी, फलाणो हराम थो करे नमाज़ कहिड़े कम जी। इहो इंसान पंहिंजे अमलनि खे तबाह थो करे, ॿिए जे अमल खे नुक़सान कोन थो पहुचाए सघे। यादि रखंदा जी हदीस शरीफ़ में इशारो मौजूदु आहे, मुस्लिम शरीफ़ जे अंदरि हदीस मौजूदु आहे, तफ़सील अबू दाऊद जे अंदरि नबी अलैहिस्सलाम फरमायो बनी इसराइल में ॿ शख़्स हुआ, इंतिहाई दोस्ती वारो तालिब, हिकिड़ो हद दर्जे जो गुनहगार, ॿियो मुज्तहिदुन फिल इबादा, हद दर्जे जो इबादत गुज़ार। पोइ दीनदार इबादत गुज़ार गुनहगार के रोज़ाने सम्झाईंदो अल्लाह जा बाना गुनाह छॾ, अल्लाह जा बाना गुनाह छॾ, पर हू नाफ़रमान चयो ई न करे, हर वक़्तु गुनाह। हिकु ॾींहुं ॾिठईं त वॾो को गुनाह पियो करे, वॾो गुनाह पियो करे, चई अल्लाह जा बाना अल्लाह जो डपु ऐं ख़ौफ़ कर, हेॾो वॾो गुनाह पियो करी त गुनाहगार खे कावड़ अची वई। हुन चयो खलनी व रबी, अल्लाह जा बाना यार भला तूं छॾ, आऊं ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे। अबू इस्ता अलैहि रकी वा, छा अल्लाह तुंहिंजी ड्यूटी लॻाई आहे छा, मूंखे सम्झा भला। हुन इंसान में ग़लती में कावड़ में जुमला अखर ॻाल्हाए छॾिया। हाणे आलिम जो कमु, समझदारी जो कमु करे, हुनजे हिदायत जे लाइ दुआ करे हलियो वञे, पर हू इंसान हक़ीक़ी माना में रासिक कोन हो, इल्म में पुख़्तो कोन हो। जीअं असां वटि मुआशिरे में मुफ़्ती थींदा आहिनि न, हर कंहिं ते हुकुम लॻाइण, ओॾी महिल ई कावड़ में अची वियो मुफ़्ती साहिबु, चई ला युग़फ़िरुल्लाहु लक, वल्लाहि अल्लाह जो कसम आहे अल्लाह तोखे कॾहिं माफ़ कोन कंदो। कि अल्लाह जो कसम आहे अल्लाह तोखे माफ़ कोन कंदो। आऊं तोखे चवां थो गुनाह छॾ, तूं चईंदो मूंखे छॾे ॾे, एॾी वॾी ॻाल्हि थो कई, अल्लाह तोखे माफ़ कोन कंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जीअं हुनजी ज़ुबान में जुमिलो निकितो, ओॾी महिल ई हुकुम आयो ॿिन्ही खे इते ई मारियो वञे, ॿिन्ही जी मौत थी वई, ॿई मरी विया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह ताला ॿिन्ही खे ज़िंदा करे पंहिंजे साम्हूं घुरायो। अल्लाह ताला दीनदार खां सवाल थो करे, गुनहगार खां न। अल्लाह ताला पुछे थो मनिल मुतआली अलैहि, तोखे कंहिं इजाज़त ॾिनी हुई जो तूं कसम खण त फलाणे खे अल्लाह माफ़ कोन कंदो। माफ़ करणु मुंहिंजो कमु आहे या तुंहिंजो कमु आहे? माफ़ करणु मूं अल्लाह जो कमु आहे, इबादतूं क़बूल करणु मूं अल्लाह जो कमु आहे, गुनाहनि खे दरगुज़र करणु मूं अल्लाह जो कमु आहे। बानो मुंहिंजे कानून खे पामाल थो करे, ऐं परवरदिगार पाण माफ़ करे सघां थो, तुंहिंजो कमु कोन्हे। तो मुंहिंजे कम में छा लाइ टंग अटकाई आहे, दख़ल अंदाज़ी छाजे लाइ कई आहे? नबी अलैहिस्सलाम फरमाए तो अल्लाह ताला ऐलान कयो वक़द गफ़रतु लिफुलानिन वक़द अहबतु अमलक, हिन गुनाहगार जा सभु गुनाह मूं माफ़ कया, गुनाहगार हलियो वञे जन्नत में, तुंहिंजा सभु अमल मूं हिन हिकिड़े जुमिले जे करे तबाह ऐं बर्बाद करे छॾिया। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु फरमाईंदा हुआ, अबू दाऊद जे अंदरि लफ़्ज़ आहिनि तकल्लम बिकलिमतिन, उन जाहिल मुफ़्तीअ उहे जुमिला ॻाल्हाया, उहे जुमिला ॻाल्हाई, औ वक़्त दुनिया हो आख़िरत, दुनिया बि तबाह थी वई। इन तरह जो अल्लाह ओॾी महिल ई इन जुमिले जे मथां नाराज़ थी पियो, अल्लाह हुनखे मारे छॾियो। आख़िरत बि तबाह थी वई, इन तरह जो पूरी ज़िंदगी जी कयल कमाई अल्लाह चट करे छॾी हिन जुमिले जे करे। हीउ जुमिलो एॾो अल्लाह खे नापसंद आहे, छो त हीउ इंसान अल्लाह जी रहमत खां माण्हुनि खे नाउमीद थो करे, मायूस थो करे। तंहिंजे करे दोस्तो गुनाहगार ज़रूरु आहियूं, पर मायूस न थियो, हिमत कयो, अल्लाह ॾांहुं मोटी अचो, अल्लाह जी रहमत कुशादी आहे। अल्लाह माउ खां वधीक बचे सां, जीअं माउ बचे सां मोहबत करे, उनखां हज़ारे लखे दफ़ा वधीक अल्लाह पंहिंजे ॿारनि सां मोहबत थो करे। सम्झो पिया, मानो अंदाज़ो कोन थो लॻाए सघे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि माण्हू अल्लाह जे रसूल, असां ज़िनाऊं कयूं आहिनि, शिरक असां वटि मौजूदु आहे, बदकारियूं असां वटि मौजूदु आहिनि, हर क़िस्म जो गुनाह असां वटि मौजूदु आहे। जेकॾहिं इस्लाम क़बूल कयूं त अल्लाह माफ़ कंदो। इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु बयानु था कनि, सही बुखारी शरीफ़ जे अंदरि रिवायत मौजूदु आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आया, अल्लाह जा रसूल अल्लाह असांखे माफ़ कंदो। अल्लाह ताला क़ुरान मुक़द्दस में आयत नाज़िल कयो, इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कान अल्लाहु गफ़ूरुर रहीम। फरमाई जंहिं तौबा कई, अल्लाह ॾांहुं मोटी आयो, ईमान तौहीद हुजे, नेक अमल करे, अल्लाह ॾांहुं मोटी अचे, अल्लाह केतिरे क़दुरु बाज़ारो महिरबान आहे। युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात, ताजुब
ताजुब वारा जुमला आहिनि। अल्लाह तौबा करण खां पोइ गुनाह सिर्फ़ु डाहे कोन थो, मिटाए कोन थो, बल्कि फरमाई युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात, अल्लाह गुनाहनि खे डाहे गुनाहनि जे बदिरां नेकियूं थो लिखे। उन रब खां मायूस हुयो, उन रब खां इंसान रुठल आहे, उन रब जे दर खे छॾे इंसान जे लाइ वॾी बदबख्ती महरूमी आहे। दोस्तो अचो पंहिंजे अल्लाह ॾांहुं मोटी अचो। उहे बानो कुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम, जिन पंहिंजे जाननि खे ज़ुल्म कया, कॾहिं अल्लाह जी रहमत खां मायूस ऐं नाउमीद न थियो। इन अल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, अल्लाह तमामु गुनाह माफ़ करण वारो आहे। अल्लाह ताला माफ़ करे थो ऐं माफ़ करण सां अल्लाह ताला मोहब्बत रखे थो ऐं माफ़ी अल्लाह खे पसंदि आहे। तो उन पंहिंजे मौला ॾांहुं मोटी अचो। अल्लाह ताला खां दुआ आहे असांजे मथां रहम करे, असांखे माफ़ करे, असांखे जन्नत जी वाट ते हलाए, जन्नत जो वारिस बनाए। अक़ूलु क़ौली हाज़ा।